दोस्तों, शमन अली मीराली जा ही DVD जा एल्बम आहिनि। जंहिं बि दोस्त खे खपनि त ही नंबर उन दोस्त जो लॻियल आहे। जंहिं बि दोस्त खे खपनि त उहो नंबर ते राब्तो करे। ही VCD एल्बम आहिनि, मतिलबु CD वारा। ऐं उन खां पोइ कुझु DVD वारा बि एल्बम आहिनि, ही तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं काफ़ी फ़नकारनि जा एल्बम आहिनि। अहमद मुग़ल आहे, मास्टर फ़तेह आहे, उन खां पोइ ॿिया फ़नकार खोड़ आहिनि। फौज़िया गुडी थी वई, कामी शाह थी वियो, वहीद हकड़ो, इमरान जमाली, महबूब कासकेली, आख़िरी जलाल, मुख्तियार शीदी, ऐं हे अथव तंहिंखे चवां अख्तियार दायो, मारवी सिंधू, खोड़ सारा मशकरनि जा एल्बम। ज़ुल्फ़ी शाह, डबल ए जा एल्बम। उन सां गॾोगॾु ॿिया एल्बम अथव हिन फ़नकार महबूब कासकेली आहे, अहमद मुग़ल आहे, ते अहमद मुग़ल आहे, आख़िरी जलाल आहे, फौज़िया सुमरो आहे। उन सां गॾु ॿिया एल्बम काफ़ी फ़नकारनि जा आहिनि। अहमद मुग़ल जा हे पिया अथव कोमल में, थर में, तमामु MRC में। उन खां पोइ ही अथव मारवी सिंधू, इमरान जमाली अथव, मुमताज़ मौलाई अथव, मारवी सिंधू था। उनजा काफ़ी हे DVD वारा एल्बम आहिनि। जंहिं बि दोस्त खे खपनि तो हिन नंबर ते राब्तो करे। हाणे जलाल चांडे जा आहिनि हे कुझु VCD जा एल्बम आहिनि, कुझु DVD वारा एल्बम आहिनि। ऐं उन खां पोइ आहिनि हीअ दिलशेर तीवणो आहे, दिलशेर तीवणे जा एल्बम काफ़ी आहिनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा आहिनि। उन खां पोइ आहे मुमताज़ अली लाशारी, मुमताज़ लाशारी अला ॾिनो चूणे जो, ग़ुलाम हुसैन उमराणी। उन खां पोइ ग़ुलाम हुसैन उमराणी जा 5 VCD जा एल्बम आहिनि। ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी जा नाज़ में, ऐं कशिश TV जा 2-3 एल्बम आहिनि। वहीद हकड़ो आहे, आख़िरी उर्स आला ॾिनो चुणे जो। उन खां पोइ हुमेरा चन्ना आहे, शाज़िया ख़ुश्क आहे, समीना कंवल आहे। उन खां पोइ हीअ कशिश जा मिक्स में हिकिड़ो हैदरंद जो पियो आहे मथां। उन खां पोइ हीअ वाहिद उर्स आहे, बरकत आहे, हुबलिया, वरी शमन अली मीराली जा आहिनि DVD वारा एल्बम। उन खां पोइ सुरैया सूमरो आहे, सुरैया सूमरो जा काफ़ी भला एल्बम आहिनि। उन खां पोइ हीअ मीराली जो ही पहिरीं एल्बम आहे शमन अली मीराली जो 59, ऐं VCD जा एल्बम आहिनि तमामु बहितरीन। उन खां पोइ मास्टर मंज़ूर जा भला एल्बम, नाज़ कई कोमल जा, दिलशेर तीवणो आहे, जलाल जोगी आहे, ज़ामिन अली आहे। उन खां पोइ ही मिक्स में समीना कंवल आहे, कुझु कशिश TV जा कलाम आहिनि। ऐं हे अथव सुरैया सूमरो जा सभई एल्बम। जंहिं बि दोस्त खे खपनि त हिन नंबर लॻियल आहे, उन ते राब्तो करे। ऐं जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा। त अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके तव्हांजे साम्हूं ईंदियूं रहंदियूं। तो ठीकु आहे दोस्तों, जंहिं बि दोस्त खे खपनि त ही नंबर लॻियल आहे, राब्तो करे।